हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 341 जश्न विलादत जी तक़रीब SOP तहत मल्हाई वेंदी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे जश्न विलादत जे मौक़े ते शाह लतीफ़ फाउंडेशन पारां सैयद ख़ावर हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानी में जश्न विलादत जी तक़रीब SOP तहत मुनक़द कई वेंदी। तक़रीब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शाह लतीफ़ फाउंडेशन ऐं लतीफ़ी जमायत जा मुरीद शिरकत कंदा। उन मौक़े ते सैयद ख़ावर हुसैन शाह जो चवणो हो त लतीफ़ सरकार जी विलादत जो ॾींहुं ईद जी ख़ुशियुनि जी आहे। मुल्क अंदरि कोरोना वायरस जे वधंदड़ वबा जे ख़दशे सबबि लतीफ़ सरकार जो जश्न विलादत तक़रीब सादगी सां मल्हाई वेंदी। सैयद ख़ावर हुसैन शाह लतीफ़ी पारां कोरोना वायरस जे ख़ात्मे ऐं मुल्क में अमुन इताद तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वेंदियूं।